अरे साईं तव्हां खे माना ॻोल्हियूं पे सॼो मुल्क तव्हां हिते मिली आहे। तव्हां जहिड़ा माण्हू त मिलनि ई कोन। हीअ बात नसीबनि वारे जो तव्हां जहिड़ो यार हिन खे मिलियो आहे। अहिड़ा माण्हू नसीबनि सां मिलंदा आहिनि। इन माण्हुनि जी क़दुरु कंदा करे इन माना जेॾी महिल को कमकार पइजे न हुकुम कजे। 24 कलाक आउं तुंहिंजी माना हिते हाज़िर हुयां। जॾहिं तूं तव्हां मटी न को बि कमकार हुजे पंहिंजे भाउ खे यादि कजे। बाबा हिन माण्हू जी पार ते माना हीरो माण्हू हिन जहिड़ो माण्हू ॾीओ खणी तूं ॻोल्हींदे न सॼे ठटे में तोखे कोन मिलंदो सम्झे। ॿुध कन खोले ॿुध। असां दुनिया में रही आहे तॾहिं माण्हू एॾी असांजी इज़त था कनि तारीफ़ था कनि। बड़ी माण्हू जो कोन आहियूं। तोखे चांहि जो कट पहिरियों तूं त सुबुह जो पोयां लॻो हींअर। वाह को कमकार हुजे हुकुम कजां। अरे साहब केॾा हिते थोरो कमु हुओ हेॾे वियासीं बि। अरे तूं त नसीबनि वारे जो अहिड़े माण्हू सां गॾु घुमी पियो। अची त सिकंदा आहियूं त हीअ किथे मिले त असांखे घुमाइणु वठी ईअं केॾा। वाह अहिड़ा माण्हू क़िस्मत सां मिलंदा। हेलो ॻाल्हि ॿुध। जी आऊं 2-3 ॾींहं खां जेको परेशान आहियां। गली रोड रस्ते घरनि जा जिथां मटियां थो तूं मिले थो हर माण्हू खे मुंहिंजी तारीफ़ थो करीं। माइट ई मुंहिंजो न यार कोन थियो पुराणो न या पाण ॿिए जनम जा विछड़े भाई रहंदासीं। न उहो बि कोन ईअं दोस्त बि कोन ईअं। न तोखे शादी में पाण मिले पंहिंजे परे जी दुआ सलाम का हूंदी। न पोइ ये तारीफ़ आङूर ठेला थो करीं। तारीफ़ तुंहिंजी आउं इन लाइ थो करे त इहो मुंहिंजो स्टाइल आहे। हर माण्हू सां ईअं मिलंदो आहियां। वजह छो? वजह इहा त आउं आहियां पिन थो ऐं आउं ईअं मिलंदो आहियां त माण्हू मूंखे पैसा ॾेई वेंदा आहिनि ख़र्ची ॾेई वेंदा आहिनि। तो वटि हुजनि त तूं बि ॾेई वे।